ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له لا نظير له لا وزير له لا مثل له ولا مثيل له سيد الرسل وأكمل الرسل وأجمل الرسل وأحسن الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل قال النبي صلى الله عليه وسلم إن الله يرفع بهذا الكتاب أقواما ويضع به آخرين أو كما قال النبي صلى الله عليه وسلم दिल की मोहब्बत दा आवाज़ बुलंद कायनात के सरदार नबी मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथा सला शरीफ डाडिया पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम,
मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अजीज मुसलमान भाइयों, इत्तिफाकन अजो हमारे गोठ के अंदर मोहतरम जनाब इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब जन जे विसात साहब हमारे गोठ के इन जामे मस्जिद के अंदर एक बाबरकत बेहतरीन कुरान की मजलिस के अंदर हमारे असांजी हाज़िरी थी आहे। अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां चंद आयतूं नबी मोहम्मद मुस्तफा जे अहादीस मां एक हदीस हमारे सामूं तिलावत कई आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला सही समझाण ऐं समझण का बाद में हमारे असां खलक जमी कलमे गो मुसलमानन के अल्लाह ताला अमल करने की तौफीक अता फरमाए। दिल जे मोहब्बत से आमीन चओ। अल्लाह आमीन आमीन। मुजाहिद दोस्तों मुसलमान भाई, अल्लाह तबारक व तआला जा हमारे असां जे मथा अणगलिया एहसान है। तमाए असा रब जे एहसानन के, रब जे थोरन के, रब जे इनामन के कहीं भी सूरत में गणे न था सको। मां मुख्तसर मिसाल दिया। दुनिया के अंदर जेके भी बड़े हैं उहे कलम थी पवन। दुनिया के अंदर जेके समंदर हैं उहे मर्स थी पवन। दुनिया के अंदर पूरी कायनात के अंदर जेका भी मखलूक है उहे कातिब थी पवन, लिखण वारा थी पवन। अल्लाह जे नेमतुन के लिखन दुनिया के अंदर जेके समंदर आहिनि खपी वेंदा, कलम आहिनि ख़त्म थी वेंदा, लिखंदड़ ख़त्म थी वेंदा, लेकिन अल्लाह जे तरफ़ खां जेके तमाम असां जे मथां एहसान आहिनि इहे खपण ऐं ख़त्म थियण वारा आहिनि। बेशक बेशक बेशक। हे कायनात जो ख़ालिक़ तमाम असां जे मथां अहिड़ा एहसान करे छॾिया मां नथो कयां। अल्लाह जे कलाम कुरान जे अंदर भी इन शय जो ज़िक्र आहे। कुरान का पुछो सी नथा ॻाल्हायो, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बेशक बेशक बेशक। फरमाए तवा इन तउदू निअमतल्लाहि ला तुहसूहा। तो सुभान अल्लाह चवंदो तो सुभान अल्लाह माशाअल्लाह इज़हार भी था कि थकाए छॾियो सुभान अल्लाह चवंदे करे। पर हकीकत इहा त तव्हां जे फ़ाइदे में या सुभान अल्लाह जो चवण तव्हां जे नुक़सान में ना है। तव्हां सुभान अल्लाह चवंदा वेंदो त इंशाअल्लाह मुख़्तसर वक़्त में तव्हां जो मेहमान ख़ास भी तव्हां के इंशाअल्लाह अनकरीब पहुचण वारो आहे। हिकु दफ़ो ॾाढा सुभान अल्लाह त चओ माशाअल्लाह। फरमाए तवा इन तउदू निअमतल्लाहि ला तुहसूहा। सुभान अल्लाह। कुर्बान वञा पंहिंजे रब खां, ख़ालिक़ कायनात खां। रब पंहिंजे कलाम में तो फरमाए तवा इन तउदू निअमतल्लाहि। रब तो फरमाए त एहसान मां तोखे पैदा कयो आहे। पैदा करने का बाद में मां अल्लाह तुझे मथा एहसान कया है, मां तुझे मथा इनाम कया है।
मां तुंहिंजे मथां थोरा कया आहिनि, मां तुंहिंजे मथां पंहिंजे नेमतुनि जो अंबार कयो आहे। से केतिरो नेमतूं कयूं अथई। रब तो फरमाए तवा इन तउद्दू निअमतल्लाह, ए इंसान जे करे उन नेमतुनि खे तूं ॻणी, नेमतुनि खे तूं शुमार करे, नेमतुनि खे जे करे तूं लेखो करे। ओ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुंहिंजा कलमे वारा, मुंहिंजो अधु ऐं मुंहिंजो अमर जिन वटि लाउड स्पीकर जे ज़रिए सां मुंहिंजो आवाज़ थो वञे। ख़ुदा जो कसम, जंहिं रब तोखे मूंखे पैदा कयो आहे, उन ख़ालिक़ काइनात जा मुंहिंजे ऐं तुंहिंजे मथां एॾा वॾा एहसान आहिनि। दुनिया जे अंदरि में कंहिं बि मख़लूक जे मथां एॾा एहसान कोन कया। जिन पैदा कई एॾा एहसान न कई, मलाइका पैदा कई एॾा एहसान न कई, पखी परिंदा पैदा कई एॾा एहसान न कई, पखी परिंदा पैदा करे एॾा एहसान न कई। ओ मुंहिंजा दोस्त कलमे वारा मुस्लमान भाउ, ख़ुदा जो कसम तो इंसान रब खे एॾो प्यारो आहे, रब वटि तुंहिंजी इज़त आहे, अल्लाह जी ज़ात वटि तुंहिंजो एॾो मक़ाम आहे। रब करीम क़ुरान में भी ॻाल्हि कई आहे। रब तो फरमाए तवत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। रब तो फरमाए त मूंखे वतीन जो कसम, मूंखे ज़ैतून जे वण जो कसम, वहादल बलदिल अमीन। रब तो फरमाए त मूंखे उन शहर जो कसम, मूंखे उन तरह जो कसम, मूंखे उन काबे जो कसम, जंहिं शहर जे अंदरि मां अल्लाह नबी मोहम्मद मुस्तफा के पैदा कयो आहे। सुभान अल्लाह नथा चओ। ओ मुंहिंजा मुस्लिम गो मुस्लमान भाउ, रब कसम करे करे तो चवे ए इंसान दुनिया जे अंदर मां कमो पेश 1000 मखलूक पैदा कयो, लेकिन उन्हनि जे मथां मां अल्लाह जा एॾा एहसान कोन्हनि, एॾा तोरा कोन्हनि, एॾो नेमतूं कोन्हनि, पर जंहिं बि वक़्त में मां तोखे पैदा कयो, अल्लाहु अकबर, मां त ईअं चवंदो आहियां तुंहिंजे पैदाश जे वक़्त में मलाइकनि एतिराज़ कयो, इंसान के पैदा न कर, इंसान जे पैदा करण जी ज़रूरत कोन्हे। रब फरमाए त मलाइका तव्हांखे ख़बर कोन्हे, मां उहा मख़लूक तो पैदा कया जो कपो पेश 10000 मां अल्लाह मख़लूक पैदा कया, लेकिन उन्हनि जो धरतीअ ते एॾो मक़ाम न हूंदो जेॾी मख़लूक मां अल्लाह इंसाननि वारी पैदा कंदो, मां अल्लाह उन्हनि खे पूरी काइनात में सभ खां भलो कंदो। सुभान अल्लाह नाले चओ भाउ। ओ मुंहिंजा कलमे को मुस्लमान भाउ, तूं मामूली ॻाल्हि कोन्हे, मां तो ईअं चवंदो मथां तुंहिंजे दिलि में भुल हुजे, मथां तो ईअं सम्झे, मां त ईअं चवंदो आहियां हे सिज तुंहिंजे लाइ पैदा थियल आहे, हे चंड तुंहिंजे लाइ पैदा थियल आहे, हे आसमान तुंहिंजे लाइ पैदा थियल आहिनि, हे ज़मीन तुंहिंजे लाइ पैदा थियल आहे, हे वण टिण तुंहिंजे लाइ पैदा थियल आहिनि, हे पखी परिंदा तुंहिंजे लाइ पैदा थियल, हे मलाइका तुंहिंजे लाइ पैदा थियल। दुनिया जे अंदर जंहिं भी शइ जे तरफ़ तो नज़र कंदे, ख़ुदा जो कसम अल्लाह जी ज़ात में कंहिंजे लाइ पैदा न कयो आहे। पूरी काइनात के आसमान का वठी ज़मीन ताईं, मशरिक़ का वठी मग़रिब ताईं, जनूब का वठी शिमाल ताईं, त आसमान का वठी त सरा ताईं अल्लाह जी ज़ात जे करे पूरी काइनात के कयो आहे तो इंसान जे लाइ पैदा कयो। अबा इया आहे या कोन्हे? ओ जॾहिं सिज उभरंदो आहे, रोशनी जो फ़ाइदो तूं वठंदो आहे, आसमाननि जे अंदरि चंड रोशन थींदो आहे, आसमाननि जे चंड जे रोशनीअ खां फ़ाइदो तूं वठंदो आहे। आसमाननि खे जेकॾहिं अल्लाह पैदा कयो आहे, तुंहिंजे लाइ छत कयो आहे, ज़मीन खे पैदा कयो आहे, इन मां अनाज तूं खणी, इन मां फसल तूं खणी, इन मां जूअर तूं खणी, इन मां केला तूं खणी, इन मां कणक तूं खणी, इन मां सारियूं तूं खणी, इन मां फसल तूं खणी। ख़ुदा जो कसम हिक हिक शइ जे तरफ़ जे करे तव्हां निहारींदो, अल्लाह जी ज़ात ॿिए कंहिंजे लाइ पैदा न कयो आहे। अल्लाह जी ज़ात जे करे सॼी काइनात खे पैदा कयो आहे, तो इंसान जे लाइ पैदा कयो।
तंजे करे रब कुरान में फरमाई वा इन तउद्दू निअमतल्लाह रब तो फरमाए जे करे मां अल्लाह जे तके नेमतुन के तमा गलो खुदा जो कसम न गले सकदो बाहर न थो वञा ओ कलमे को मुसलमान अल्लाहु अकबर काले हलियो वियो आ केड़े लाइन ते हलियो वियो आ केड़े पासे हलियो वियो आ उन खालिक कायनात के तो कीअं विसारियो आ उन राज़िक के तो कीअं विसारियो आ उन मालिक के तो कीअं विसारियो आ उन खाराईंदड़ पीआरींदड़ के तो कीअं विसारियो आ अल्लाहु अकबर मुझो रब तो फरमाए वा इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा साईं नेमतु तब उठाए रब तो फरमाता अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफतैन व हदैनाहु नजदैन मां ये छबा या दुनिया जे अंदर नेमतु त घणियो पर तू पंहिंजे 6 फुटन वारे वजूद में ॾिस अल्लाह तो के अकल ॾिनई अल्लाह तो के ॿुधण जे लाइ कन ॾिनई अल्लाह सिंगण जे लाइ नक ॾिनई अल्लाह ॻाल्हाइण जे लाइ ज़बान ॾिनई अल्लाह पकड़ण जे लाइ हथ ॾिनई वाह रब अल्लाहु अकबर सुभान अल्लाह त चओ ओ मुझा मालिक तो इंसान के केड़े नेमतुन सां नवाज़ी पैर तवा के घुमण जे लाइ ॾिनई अल्लाह जी ज़ात हे ॾियो तवा के नेमत ॾेई करे रब तो फरमाए वा इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा रब तो फरमाए त मैं एॾियूं नेमतूं ॾिनियूं थुमाए जो तू मुझे उन नेमतुन के शुमार करे रब तो फरमाए दुनिया जे अंदर तू खपी वींदे खत्म थी वींदे तुम अल्लाह जे नेमतुन के न गणे सगन अबा इया आया कोन वडेरो रुगो हिकड़ो थोरो कंदो आ गाईंदा नवाब साहब जे तरफ का हिकड़ो एहसान हुंदो आ गाईंदा गोठ जो वडेरो रुगो 5 रुपयन वारी शय जो मथा एहसान कंदो गाईंदा हूं अल्लाहु अकबर ओ मुझा रब्बा तो त असा जे मथा एडा एहसान कया पर अचु त मां तो के बुधाया अल्लाहु अकबर ओ दुनिया जे अंदर रब्बा एडो नेमतो कयो पर खुदा जो कसम कंहिं बि वक्त में अल्लाह पंहिंजे नेमतुनि जे एहसान के न जतलायो आ रब अल्लाह तव्हां के अखियुनि जी नेमत ॾेई करे कॾहिं बि न चई तव्हां इहा तोखे एहसान कयो आ रब अखियूं ॾिनी करे न चई तव्हां एहसान कयो आ रब कन ॾिनई न चई तव्हां एहसान कयो आ रब हथ ॾिनई न चई तव्हां एहसान कयो आ रब तोखे अल्लाह औलाद जी नेमत ॾिनई न चई तव्हां तुंहिंजे मथां एहसान कयो आ रब तोखे बनियूं ॿारहां ॾिनई न चई तव्हां तुंहिंजे मथां एहसान कयो आ तवज्जो सां पर क़ुरान थो फरमाए अल्लाहु अकबर ओ कलमे को मुसलमान जंहिं वक्त में अल्लाह एॾियूं नेमतूं कई पर कंहिं बि वक्त में अल्लाह एहसान जी ॻाल्हि न कई पर हिकिड़ी एॾी वॾी नेमत मां चवंदो आहियां 2 नेमतूं घणी बा बने मतूं खुदा जो कसम अल्लाह जरे उन बिन नेमतुन के कलमे को मुसलमान तुझे मुझे मथा जरे अल्लाह उए नेमतू अता कयो है न उन वक्त में रब मुखे ए तोखे चयोआ ए इंसान मां दुनिया जो सब नेमतू देई करे कहीं भी वक्त में उन नेमत जो एहसान जी गाल न कया पर जरे कुरान वारी नेमत ॾिनई सुभान अल्लाह ते चोबा ए घोट पियो कुरान घोट पियो अब्दुल कादिर रिंदु मौली साहब जे वक्त में तकरीर कंदो हो अल्लाह उन जे कब्र जे मथा किरोड़ा उनके कहीं ॾिठो आ जिन मौला अब्दुल कादिर रिंद साहब के ॾिठो हथ तो वधे करे साईं भी ॾिठो अल्लाहु अकबर बुजुर्ग शख्स हुयो अल्लाह जो वली हुयो नेक साले हुयो पर जरे वाइस कंदो हो खुदा जो कसम कुरान इए पढ़ंदो हो कुरान जो तर्जुमो इए कंदो हो वाइस इए कंदो हो शिरक जा तजा वेड़ इए कंदो हो जेस्तानी वाइस न कंदो हो जेस्तानी कुरान मजीद के टेबल ते न रख चवंदो हो तव्हां असां सब जानी आहियूं छायूं अदा जानी आहियूं घोट कुरान अल्लाहु अकबर
मां तो चवे कुरान वडी नेमत जिनके अल्लाह कुरान नसीब केवा जिनजा बच्चा कुरान पढ़ले पर तमा भी खुश नसीब आयो मामूली मालू न आयो रब गोठ मजा तवा के चूंडे मस्जिद में बेहारे कुरान जो वायद बुधराए खुदा जो कसम रब तवा ते रासी थिवा जो चूंडे करे अल्लाह तवा के पंजो घर जो नसीब सुभान अल्लाह नथा चोबा ए कंजो घर हथ मथे को घर कंजो अल्लाह जो घर अल्लाह तौफीक दिनो अल्लाह जे घर में आया हो वडेरे जे ओताक ते मानो तने विंदो जरे वडेरो राजी थिंदो पर अजो महफिल भी कुरान जी अचु तमा कुरान का पुछा करे दियाव तमा अचन जे वजह जे करे रब तवा जे लाए केड़ो फैसलो फरमाई तबाइदा कुरान कुरान फस्तमिउ लहु व अनसितु लअल्लकुम तुरहमून रब तो फरमाते जय भी जाए तो कुरान के पढ़ो वंजबो कुरान जो जिक्र थुंदो कुरान जी तिलावत थींदी कुरान जो वाइस थींदो कुरान जी नसीहत थींदी कुरान के पढ़ो विंदो खुदा जो कसम अल्लाह जी जात आसमान मन जा फरिश्ता मोकिलींदो उहे अचे करे कुरान बुधंदा आहिनि पर आसमान मजा अल्लाह उन्हनि कुरान वारनि ते रहमतुनि जो मींहुं वसाईंदो पर मां अर्ज़ु कयो रब एड़ा इनाम कई पर कंहिं भी वक्त में इनाम जे एहसान जी ॻाल्हि न कई ओ जने कुरान जी नेमत ॾिनई अल्लाह मामूली नेमत कोने वा है कुरान उआ नेमत जो नबी तो फरमाए मन तमस्सल कुरान लन तमस्सहु नार हुजूर तो फरमाते जाए मुझे उम्मत ये जे सीने में अल्लाह जो कलाम मुझे उम्मत ये जे सीने में अल्लाह जो कलाम हुजूर तो फरमाते कम जेरी अल्लाह उन सीने जे मथा जहन्नम जे बाय के हराम करे छड़ींदो जरे बयान कंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त इहो क़ुरान जे हाफ़िज़ जे बारे में शान हुआ पर मां ईअं चवंदो आहियां क़ुरान जे हाफ़िज़ जे सीने में 83 पारा महफ़ूज़ हूंदा आहिनि पर मां ईअं चवंदो आहियां इहो क़ुरान जे हाफ़िज़ जे शान ऐं माल ऐं मक़ाम खे बुलंद कंदो पर मां ईअं चवंदो त जंहिं बि नबी मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत मजा कंहिं बि हिकिड़े उम्मतीअ जे सीने में जेकॾहिं हिक बि क़ुरान जी सूरत हूंदी हिक भी कुरान जे आयत हुंदी अल्लाह इन कुरान जे आयतुनि जे बरकत जे करे अल्लाह उन जे मथा जहन्नम जे बाहि के हराम सब बैठा आयो ना बाकी यकीना एड़ो मानो कोई भी न हुंदो जेके सूरह फातिहा याद न हुजे सूरह कुल वल्ला याद न हुजे सूरह इन्ना अतैना याद न हुजे कहीं न कहीं मानो जे सीने में अल्लाह जो कलाम आए अल्लाह इन कलाम जे बरकत जे करे क़यामत जे दी रब बेड़ा पार करे रब जन्नत जा फैसला करे अल्लाह जहन्नम जे बाहि का निजात मां अर्ज़ कयो रब कंहिं बि वक्त में एहसान जी ॻाल्हि कान कई पर अल्लाह कुरान जे नेमत जे वक्त में एहसान जी ॻाल्हि कई बी फरमाए त लक़द मन्नल्लाह अल्लाह लक़द मन्नल्लाह रब तो फरमाए त ए मोमिनो कलमे को मुसलमानो तमा मोमिन आयो अल्लाह जे मथा ईमान रसूलन जे मथा ईमान किताबन जे मथा ईमान आखिरत जे मथा ईमान कब्र जे मथा ईमान हशर जे मथा ईमान जन्नत जे मथा ईमान जहन्नम जे मथा ईमान तमा मोमिन आयो रब मोमिनन के तो चवे लक़द मन्नल्लाह अल्लाह तो फरमाए त ए मोमिनो ए कलमे को मुसलमानो मां अल्लाह जे तरफ का तमाजे मथा एहसान सही केड़े किस्म जो एहसान फरमाए त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इद बात फीहिम रब तो फरमाए त मां वडे में वडो एहसान तमाजे मथा इयो कियो जो मां अल्लाह तमाजे मजा तमाजे तरफ बा अल्लाह नबी मोहम्मद मुस्तफा के नबी करे मोकलो
रब तो फरमाए ताम जा हरू भरू बासवा हरू भरू तनासवा हरू भरू झेड़वा हरू भरू झगड़वा त नबी इंसान ना है नबी बशर ना है खुदा जो कसम मा तो चवा नबी इंसान तंजे करे नबी मोहम्मद मुस्तफा जो अबू अब्दुल्लाह अल्लाहु अकबर सुभान अल्लाह तचो नबी इंसान इन जे करे नबी मोहम्मद मुस्तफा जो डाडो अब्दुल मुत्तलिब नबी इंसान इन वजह ते करे अम्मा आशा नबी मोहम्मद मुस्तफा जी घरवारिया नबी इंसान इन जे वजह ते करे अम्मा आमिना नबी मोहम्मद मुस्तफा जी अम्मा है मता भूलजे पाओ इंसान खुदा जो कसम वो इंसान जंहिंजे मथा जमीन कुर्बान थी वञनि वो इंसान जंहिंजे मथा आसमान कुर्बान थी वञनि वो इंसान जंहिंजे मथा हूर कुर्बान थी वञनि वो इंसान जंहिंजे मथा फलक कुर्बान थी वञनि वो इंसान जंहिंजे मथा जिब्रील कुर्बान थी वञे जंहिंजे मथा मीकाईल कुर्बान थी वञे जंहिंजे मथा इसराफील कुर्बान थी वञे जंहिंजे मथा मां तो चवां पूरी दुनिया कुर्बान थी वञे मोहम्मद मुस्तफा जे इंसानियत अहिड़े क़िस्म जी आहे जो अल्लाह का बाद में जेकॾहिं शान आहे त नबी मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह नथा चओ ॻाल्हि नथी वणेव अल्लाहु अकबर मैं उन नबी जी गाल थो क्या खुदा जो कसम नबी मोहम्मद मुस्तफा अम्मा जे पेट में अम्मा दी फरमाए बरकतुन जा अंबार तब केड़ो इंसान समझी बैठा आयो केड़ो बशर समझी बैठा आयो मेरा जजीरा खुदा जो कसम मेरा जजीरा हजरत जिब्रील नबी मोहम्मद मुस्तफा सा गदा मेराज जो सफर तो हले आसमान जरे पार थी गया जिब्रील तो चे साईं मां बीठो अगते न वधंदो अल्लाहु अकबर नबी तो फरमाए जिब्रील काबतुल्लाह का तो मुझो संगतिया जमीन जो सफर तो मूसा गडो कयो आसमान जो सफर तो मूसा गडो कयो बेवफाई न कर ओ कलमे गो मुसलमान मगाल बुधाया नूरिन जो सरदार मलाइकन जो सरदार हजरत जिब्रील नबी मोहम्मद मुस्तफा इंसानन जे सरदार के तो चवे जेकरे मां हिक रुगो ओडा में पर जी मथे कंदो मुजा 70 पर सड़ी खाक थी वींदा अके जेकरे मकाम त मलाइकन जो ना है अके जेकरे मकाम त नूर जो ना है अके जेकरे मकाम इंसान जो बशर जो नबी मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह नथा चओ सुभान अल्लाह नथा चओ मैं उन नबी जी गाल थो क्या अम्मा थी फरमाए नबी मोहम्मद मुस्तफा मुझे जरे बदन में आया उनका अग में मां ओगरायु रींदी हस मुझे ओगराइन में खट्टियो मिठियो ओगरायु रींदी हो पर नबी मोहम्मद मुस्तफा जरे मुझे पेट में आया 8 महीना 6 महीना अम्मा दी फरमाए ते जरे मां ओगराई रींदी खुदा जो कसम अम्मी थी फरमाए मुझे वात में जा ओगराई जे वक्त में खट्टियो मिठियो ओगरायु नहीं दियो हो बल्कि मुझे ओगराई जे वक्त में मुझे वात में जा मुश्के अंबर जा अंबार तमा उन नबी जा उम्मती आयो मैं इन जे करे गाल कई रब तो फरमाए मैं नेमतू कयो माना ए सजी दुनिया ए सजी कायनात मैं नेमतुन सा भरे चलो पर मैं एहसान जी गाल न कया पर जरे नबी मोहम्मद मुस्तफा चलो तमा के नबी मिलो नबी मोहम्मद मुस्तफा चलो तमा के खातम नबी मिलो उन वक्त में अल्लाह तो चवे दुनिया जा सब एहसान एकरे पासे लेकिन तमा के नबी जो उम्मती बढ़ाए तबा के नबी मोहम्मद मुस्तफा जड़ो नबी रसूल दिनो खुदा जो कसम एड़ो ॿियो को एहसान आहे मानो भुलियल आहे मां त चवंदो नबी उहो अम्मा आमिना थी फरमाए पेट में आया अम्मा दी फरमाए त मां बकरियूं चारी दी मां बकरियूं चारी दिया बकरियूं मुखे तंग कंदियो हो करे हेरे भजन करे हेरे भजन करे हेरे भजन करे वराण जी जरूरत पवे कुर्बान वजा नबी मोहम्मद मुस्तफा का कुर्बान वजा पंजे हुजूर का कुर्बान वजा नबी मोहम्मद मुस्तफा का
अम्मा दी फरमाए त जने मोहम्मद मुस्तफा मुझे पेट में आया खुदा जो कसम उही बकरियूं हुयूं उही मां आमिना हुयस उही मक्के जो संग्रेज वादी हुई लेकिन बकरियूं मुझे पुठा इंदियो हो कहीं बि वक्त में उहे बकरियूं मां आमिना का अग कढी करे अग में कान गाल मुझे समझो न था अल्लाहु अकबर अम्मा थी फरमाए मां बकरी चारण जे वजह जे करे मां जरे मक्के जे पत्थरन ते घुमंदी आस उहे पत्थरियूं मुझे पेरन में लगी करे मुझे पेरन के जख्म कंदियो हो मुझे पेरन में रत निकलंदो हो मुझे पेरन में जख्म थींदो हो अल्लाहु अकबर खुदा जो कसम अम्मा थी फरमाए जरे नबी मोहम्मद मुस्तफा मुझे पेट में आया मां मक्के जे पत्थरन ते घुमंदी आस खुदा जो कसम अम्मा थी फरमाए उहे मक्के जो पत्थरियूं सागियूं सख्त पर मां पैर जरे रखंदी अस उहे पत्थरियूं मुखे सख्त न बल कपा का भी वधीक मुखे नरम महसूस थी सुभान अल्लाह नथा चओ मजो नथो अचे मां तो चवा मुझो नबी अम्मा आमिना थी फरमाए जने मां बकरन जे पानी जे पीआरण जे ला जने मां मां जरे कुवत इंदियम पैरो मां लो बोल हेठ उछलाए करे रस्सी छकण जी जरूरत पवंदी पानी कढण जी जरूरत पवंदी बकरन के मशक्कत तकलीफ सा पानी पीआरण जी जरूरत पवंदी पर अम्मा थी फरमाए जरे नबी मोहम्मद मुस्तफा मुझे बदन में आया मुझे पेट में आया अम्मा दी फरमाए तो मां जरे कुव जे बरसा इंदी अल्लाहु अकबर मां जरे कुव जे बरसा इंदी मां इरादो कंदी हम डोल पानी जे लाए तो चलाया खुदा जो कसम अम्मा थी फरमाए पानी जेको कुव में तरे में हुंदो हो नबी मोहम्मद जे बरकत जे वजह जे करे वो पानी हेठा अचे करे कुव जे किनारे ते अचे करे पानी तमा भागवर मां त चवंदो बदर लाके जे गोठ वारो मता दिल में इहो चो तो असा के नबी मूसा ने मिलियो असा के नबी ईसा ने मिलियो असा के नबी आदम ने मिलियो असा के नबी यूसुफ ने मिलियो असा के नबी इब्राहिम ने मिलियो असा के नबी याकूब ने मिलियो खुदा जो कसम मां त चवंदो तवा के वो नबी मिलियो जो रब तो नबी मोहम्मद मुस्तफा तो फरमाए लौलाका लमा खलक़तुल अफलाक नबी तो फरमाए एक कलमे को मुसलमानों तवा के अल्लाह वो नबी दिनोआ लौलाका लमा खलक़तुल अफलाक अल्लाह जे करे नबी मोहम्मद के पैदा करन जो इरादो न करे हा अल्लाह पूरी कायनात के पैदा न तमा बोले ला हरो बेरो चवंदाइन वहाबी नबी के न मञींदा आहिन देवबंदी नबी के न मञींदा आहिन खुदा जो कसम जेको इए चवे लानत जो हकदार मां त नबी के इए मञंदो जो पूरी कायनात का मथे नबी जो शान मञींदो मां त इए चवंदो आदम का नबी जो शान मथे मूसा का नबी जो शान मथे ईसा का नबी जो शान मथे इब्राहिम का नबी जो शान मथे याकूब अलैहिस्सलाम का नबी जो शान मथे यूसुफ अलैहिस्सलाम का नबी जो शान मथे मां त इए चवंदो नबी सवा लखन के जेकर नबूवत मिली बे कह जे करे न नबी मोहम्मद मुस्तफा जे तमा भागवारा हो ए अजो महीनो जेको मिलाद जो ये महीनो हुजूर जे जमण जो हुजूर जे अचन जो हुजूर जे पैदाश जो पैगंबर जे नाले चवंदा आहिनि त मीलाद मल्हाईंदा भी मीलाद जमण के चबो त नबी मोहम्मद मुस्तफा जावा खुदा जो कसम पैगंबर जो जमण भी अजीब हो अम्मा थी फरमाए जे कमरे में हुजूर जावा मुजो इरादो हो ऊंदे लगी पया पर अम्मा थी फरमाए त जरे बदन मुबारक मजा मुजो नबी मोहम्मद मुस्तफा जने न दुनिया में तशरीफ खणी आया खुदा जो कसम कमरो तो ऊंदा ही थी गयो पर कैसरो किसरा जे जेके मीना रहा नबी मोहम्मद जे नूर जे वजह जे करे कैसरो किसरा जा मीनार भी चमकी असा तबा उन नबी जा उम्मती आए असा तबा के वो नबी मिलियो खुदा जो कसम मां त चवंदुम तमा भागवारा हो तमा के नबी मोहम्मद जड़ो मिलियो तमा के नबी शाफिया मुज़नबी मिलियो तमा के नबी हौज़ कौसर जो मालिक मिलियो तमा के नबी
वो मिलो आ जेको जन्नत जे दरवाजे के खोलण वारो नबी मिलो आ। मां त चवंदो तमा हरू भरू मायूस आयो, मायूस न थो। खुदा जो कसम नबी तो फरमाए अल्लाह जने जन्नत के पैदा की, जन्नत जा दरवाजा बंद करे छरी, चई त नबी मोहम्मद जेस्ताने तू अगे में जन्नत में दाखिल न थींदे मां अल्लाह जन्नत जा दरवाजा भी कोन खोलाई। वरी भाग वारा भी एड़ा हो, भाग वारा भी एड़ा हो जो हदीस पाक में ईंदो आ। हुजूर दो फरमाए सवा लख नबियन जा उम्मती बीठा हुंदा, आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा अलैहिस्सलाम ताई नबी बीठा हुंदा, कोई भी जन्नत जो दरवाजो न खोलींदो। नबी मोहम्मद मुस्तफा अची करे जन्नत जो दरवाजो खोलींदो। नबियन मजा पहिरो जन्नत में नबी वींदो, उम्मतुन मजा पहिरे में पहिरे उम्मत जे करे वींदी त नबी मोहम्मद मुस्तफा जी उम्मत। जो ए मीलाद जो जलसो आ मुझे भा मेहनत करे कशाला करे तमाजे ला हेड़ो बेहतरीन महफिल सजाई जेमे उलमा बयान कयो, नात खानन नात पढ़ी अल्हम्दुलिल्लाह आलम दीन जेको तमा असा जो मेहमान शायद पहुंची चुको हुंदो इंशाअल्लाह उन जो वाइस थींदो। मां तमा के अर्ज कयो अल्लाह तमा जे मथा असा जे मथा एहसान कई, पर अल्लाह कई भी वक्त में एहसान जे गाल न कई, पर अल्लाह जरे नबी मोहम्मद मुस्तफा के मोकले करे उन वक्त में अल्लाह तो चवे ए इंसानो मोमिनो कलमे गो मुसलमानो मां अल्लाह जे तरफा तमा जे मथा वडे में वडो एहसान से केड़ो नबी दी नहीं रसूल मिन अनफुसिहिम। रब तो फरमाए ताम जा तवा जे तरफ रसूल मोकलो युज़क्कीहिम मुझो आखिरी गालियो युज़क्कीहिम वो नबी तवा के पाक तो करे। मौजू वलो अल्लाहु अकबर नबी आयो अल्लाहु अकबर एड़ो पाक कई अबू बकर के पाक करे जन्नत वारो बनाई, उमर के पाक करे जन्नत वारो बनाई, उस्मान के पाक करे जन्नत वारो बनाई, अली के पाक करे जन्नत वारो बनाई, हसन के पाक करे जन्नत वारो बनाई। मुझे नबी तो फरमाए मां पंहिंजे सहाबा के एड़े कुरान सा पाक कयो वजो अल्लमहुमुल किताब वल हिकमा। रब तो फरमाए नबी ताम जा तां जे तरह मोकलो जेको तवा जो तस्कियो भी कई तवा के पाक भी कई वजो अल्लमहुमुल किताब ए कुरान भी तवा के पढ़ाई। अल्लाहु अकबर कुरान नाजिल कहते तो अबा नबी मोहम्मद ने पहला शागिर्द कह रहा मोहम्मद जा सहाबा अबू बकर हो, उमर हो, उस्मान हो, अली हो, साद हो, सईद हो, जुबैर हो, हसन हो, हुसैन हो, ये मोहम्मद मुस्तफा जा शागिर्द, ये मोहम्मद मुस्तफा जा शागिर्द। खुदा जो कसम मानू पैगंबर जे शागिर्द जे नाले चवंदा त पैगंबर जा शागिर्द पास न थिया। अचो त मां कुरान बुधाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन माअहू। रब तो फरमाए मुंजा शागिर्द अबू बकर जंहिं बि वक्त में ॾिसो त मुहम्मद मुस्तफा सा गडवा मां जेके आयतूं पढ़ियो उन जो तर्जुमो तो क्या वल्लदीन माअहू हजरत अबू बकर जो शान अशिद्दाउ अलल कुफार उमर फारूक जो शान लानत उन्हें मानू जे मथा कल्ला हैदराबाद जे अंदर मुझे मुर्शिद हजरत उमर फारूक जे पुतलो ठाए, हजरत उमर फारूक जो शक्ल ठाए पुतलो ठाए कई मलऊन कई लानती जंहिं जे मथा अल्लाह जे रसूल जा किरोड़ा लानत हुजन जे उमर जो पुतले के उन साड़ियो आ। खुदा जो कसम असा जो ईमान त उन जे मथा हिक न बल्कि उन जे मथा किरोड़ा लानत। ता भी चओ साईं जेको उमर फारूक जे पुतले के साड़ियो आ उन जे मथा छाओ जे अदा लानत हुजे जो तो कुरान तो चवे अशिद्दाउ अलल कुफार उमर तो हुआ। खुदा जो कसम नबी तो फरमाए मौका बाद में जेकरे को नबी थिया उमर थे अशिद्दाउ अलल कुफार रुहमाउ बैनहुम। हजरत उस्मान जी अल्लाह तारीफ तो करे तराहुम
रुकन सुजदा अल्लाह अली जी तारीफ तो करे, कुरान अबू बकर जी तारीफ तो करे, कुरान उमर जी तारीफ तो करे, कुरान उस्मान जी तारीफ तो करे, कुरान मुझे मुर्शिद अली जी तारीफ तराहुम रुकन सुजदा। रब तो फरमाए मुझो अली तो हुआ जै बि वक्त में तमा अली के ॾिसंदो या त अली तमा के सजदे में ॾिसण में ईंदो या त अली तमा के रुकू में ॾिसंदो। अली निमाजी हो, अली कुरान वारो हो, अली तहज्जुद गुजार हो, अली दाढ़ी वारो हो, अली पटके वारो हो। आखिरी गाल तो क्या हजरत अली साईं के तीर लगो, हजरत अली जे तीर जे लगन जे वजह जे करे, हजरत अली तीर जे लगन जे वजह जे करे हजरत अली वट सहाबा गॾु था। आखिरी गाल तो क्या सहाबा गॾु था, तवज्जो जी ज़रूरत आहे। हजरत अली जो तीर छिके हजरत अली पर फरमाया तो दर्द होती, तकलीफ थी, सूर तो थे। अली फरमायो मां तवा के मशवरो थो रिया, मां अली जो तीर उन वक्त में कढो जै वक्त में मां अली निमाज सुभान अल्लाह था चयो। मां समझा तो तवा जो को मेहमान जेको तहां जो मेहमान अलहमदुलिल्लाह वो मेहमान वडे सिक सा मोहब्बत सा प्यार सा तमाम परकार तवा जी ज़ियारत ए तवा के कुरान जे बुधाण जे लाए अची रयो आ। इंशाअल्लाह तवा निंड न कंदो, तवा सुभान अल्लाह चंदो तो मुजी दिल अजा वधी खुश थी। डाढा त चो सुभान अल्लाह, अजा वधी के त चो सुभान अल्लाह। अली तो फरमाए मुझो तीर न कढजो, मशवरो निमाज में बिहा पो मां अली जो तीर कढंदो। खुदा जो कसम आ हजरत अली जी निमाज तुझे मुझे निमाज जड़ी का नहीं, हजरत अली जी निमाज तुझे मुझे जड़ी का नहीं। खुदा जो कसम आ अली जरे निमाज भी बिहंदो दुनिया विसरी विंदी ही। अली जो ताल्लुक पंजे रब सा हुंदो। अली तकबीर तहरीम लगाए निमाज में बीठो आ, बरकत लफिल जे नियत करे बीठो आ। सहाबा हजरत अली जी कुड़िया मजा तीर करे छिके करे बार कढन था। हजरत अली जरे सलाम तो वराए पुछा तो करे तीर कढियो या न कढियो। अल्लाह अकबर। सहाबा त चव से तीर असा केतरा करची करे छिके करे बार कढियो आ। अल्लाह अकबर। अली पे फरमाए जरे तवा तीर कढियो आ, मां अली के तीर जे निकरण जे वक्त में एतरी भी तकलीफ कान आया जेतरो तकलीफ थींदो आ किवीअ जे चक जे करे। खुदा जो कसम असा सिद्दीक़ी भी आयो, असा फारूक भी आयो, असी उस्मानी भी आयो, सब हम मथे करे जो असा वाहिद डाडा हथ त मथे कयो सब मथे को माली सा असा हैदरी भी आयो। मां जेके अल्फाज माजे के अल्फाजा अल्लाह तबारक व तआला मुझे चवण के तमाजे बुधण के पंजे बारगाह में कबूल मंजूर मकबूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।